बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि अला अहलिही वस्सलातु वस्सलामु अला अहलिहा अम्मा बाद। मोहतरम नाज़रीन, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। नाज़रीन इकराम, असांजी गुफ्तगू नवाब अरबा जे तारुफ़ जे बारे में हली रही आहे, जंहिंमें पहिरीं 3 नशिस्तनि में असां 3 नाइब ख़ासि, पहिरियों ओस्मान बिन सईद, ॿियों नाइब मोहम्मद बिन ओस्मान ऐं गुज़िरियल नशिस्त में हुसैन बिन रूह नौबख्ती जे बारे में गुफ्तगू कईसीं। अॼु असां चौथों ऐं आख़िरी नाइब शेख अबुल हसन अली बिन मोहम्मद समरी जे बारे में गुफ्तगू कंदासीं। इन जे बारे में इब्न ताऊस अलैहिर्रहमा लिखनि था त चौथे नाइब अबुल हसन अली बिन मोहम्मद इमाम अली नकी ऐं इमाम हसन अस्करी अलैहिस्सलाम जे ख़िदमत में बि रहिया। इन्हनि इमामनि शेख अली बिन मोहम्मद समरी लाइ काफ़ी तौक़ियात बि लिखिया। शेख समरी आइमा जे नज़र में सिक्का हुया। अहमद बिन मोहम्मद सफ़वानी लिखनि था, हुसैन बिन रूह पंहिंजे ज़िंदगीअ में शेख अली बिन मोहम्मद समरी इमाम ज़माना अलैहिस्सलाम जे हुक्म सां जानशीन मुक़ररु कयो। लेकिन जॾहिं चौथे नाइब ख़ासि अली बिन मोहम्मद समरी जे वफ़ात जो वक़्तु क़रीब आयो त माण्हुनि पुछियो त अव्हां कंहिंखे पंहिंजो नाइब मुक़ररु कयो था? त शेख अली बिन मोहम्मद समरी फ़रमायो, मूंखे पंहिंजो जानशीन मुक़ररु करण जो हुक्म न मिलियो आहे, छो जो शेख समरी जे वफ़ात खां पहिरियां इमाम अलैहिस्सलाम खेनि ख़त लिखियो त ए शेख, पंहिंजा उमूर मुरतब कर, अल्लाह तुंहिंजे मौत जो अजर तुंहिंजे भाइरनि खे अता करे। ए शेख, पाण खां बाद को बि जानशीन मुक़ररु न कजां। तुंहिंजे वफ़ात खां बाद मुंहिंजे ग़ैबत कुबरा जो वक़्तु शुरू थी वेंदो। अहमद बिन इब्राहिम लिखनि था त हिकु ॾींहुं अली बिन मोहम्मद समरी बग़ैर कंहिं तमीज़ जे फ़रमायो त ख़ुदा अली बिन बाबह कुमी ते रहम करे। बाद में मालूम थियो त उन ॾींहुं उन महल अली बिन बाबह कुमी जो इंतकाल थी वियो आहे। शेख समरी बाज़ रिवायतनि मुताबिक़ मिले थो त 15 शौबान 329 हिजरी में वफ़ात कयाऊं। अॼु असांजो ही प्रोग्राम तारिफ़ नवाब अरबा जे मुतालिक़ पूरो थियो। वरी अॻिते कंहिं ॿिए मौज़ू सां गॾु हाज़िर थींदासीं। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।